असां शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स में आया हूँ। ये तव्हां ॾिसी सघो हिन जी हाइट सबू यूनिवर्सिटी लंडन कॉम्प्लेक्स छो जो असां सम्झूं था त हीउ जेको कॉम्प्लेक्स आहे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स इहो ऑक्सफोर्ड या कैम्ब्रिज यूनिवर्सिटियुनि जे हुननि खां डिज़ाइन न आहे थियो पर जेको हितां जी डिज़ाइन आहे ओॾे ट्रांसफर कई वई आहे। असां इहो सम्झूं था। हाणे हीअ बैडमिंटन जी अथव हे दीदार कयोसि तव्हां। हिते एसी लॻल अथव। हीअ जेके ॾिसो था न नीरियूं इहे खिड़कियूं न अथव, इहे एसियूं अथव, वॾियूं वॾियूं एसियूं। पहिरियां मच्छू पकड़ींदा पहिरियां असां मच्छू पकड़ींदासीं, हाणे कम मच्छी न थी अचे। हींअर वरी जेको आहे बैडमिंटन में असां इस्तेमालु था कयूं। ऐं ॿियो हे कुर्सियूं आहिनि। मिसाल तौरु को डॉक्टर जी वेटिंग लिस्ट में हिते वेठो आहे त हीअं तव्हां वेही था सघो हिते कुर्सी ते। सरकारी हॉस्पिटल मां खणी आया। हीअ माना हीअ ग़रीबनि लाइ ॾिसो था, हिते बि क्लास डिफरेंस अथव। हीअ ग़रीबनि लाइ अथव कुर्सी। वरी तव्हां हिते ईंदव न, हिते वरी मूं जहिड़ा सेठ वेंदा जेके लुंड या कोट पाईंदा आहिनि। अमीरनि जी आहे भाई जगह। हा ग़रीब पटेवालो असांजो इहो। ॿियो तव्हांखे बसि थोरो दीदार, तव्हां हिते ई वियो, मां थोरो ऑडियंस खे दीदार कराए अचां। हाणे जेको आहे सो फॉर एग्ज़ाम्पल तव्हां मैच था खेॾो, फॉर एग्ज़ाम्पल हिकिड़ी हुते था खेॾो, हा मूं जेके दोस्त वठां ॿी हिते आहे। हाणे हुते इंडिया वेंदी त हिते पाकिस्तान वेंदो, ईअं माना मैच थींदी आहे। ओवरऑल हीअ तव्हां ॾिठो त केॾो ख़ूबसूरत, हिन जहिड़ो तव्हांखे किथे बि न मिलंदो। प्रैक्टिस ग्राउंड आहे, जंहिं शीशा न ॾिठा आहिनि पंहिंजे घर में, उहे वॾा वॾा शीशा हिते अची ॾिसी सघे। ऐं वॾे मां वॾी ॻाल्हि त हीअ जेकी शीशा अथव ट्रांसपेरेंट अथव। हीअ दोस्त अंदरि वियो न, तव्हां अहिड़ो शीशा न हूंदा। हाणे ॾिसो ट्रांसपेरेंट ॾेखारियो शीशो आहे पर अंदरि नज़र थो अचे। हीअ असांजी जिम अथव। हीअ ॾिसो था हिते जेके हिते असांजा अक्सर करे घोड़ा भॼाईंदा आहिनि। हीअ घोड़ो भॼे पियो हींअर, इहा हींअर न हलंदी। ऐं हीअ माना ऑटोमेटिक आहे। मिसाल तौरु तव्हां लाइट न आहे, ॾिसो था हीअं ॾिसो मां किरां सो हीअ ऑटोमेटिक अथव। ऐं हीअ असांजा दोस्त आहिनि बाइसेप ठाहींदा, ॾिसो था बाइसेप हिते हिकिड़ो आहे न सिर्फ़ु बाइसेप, उहा विच में अथव। जिम छा थो करी तूं? शादी उहा ई कोन कराईंदी। सो ॻाल्हि जो मक़सदु इहो आहे त ॾिसो जिम कंदा कयो, इहो को यूनिवर्सिटी न पढ़ो, जिम कयो। ऐं मां त शागिर्दनि खे सलाह ॾींदुमि त घोड़नि वांगुरु भॼो, गॾनि वांगुरु न भॼो। हेरसो जीअं गॾनि वांगुरु भॼे थो ईअं न भॼो। ऐं हीअ जिम अथव। हीअ वरी ॿियो डंपल अथव। मथे खण बसि, मूंखां नथो खणे, मारो दोस्त मुंहिंजे पारां खणंदो। हे किलो जा डंपल आहिनि, बसि सही आहे। अब हीअ त हू हिन खे लाइ छा चवंदा आहिनि, तव्हां ॿुधाइजो। मूंखे नालो नथो अचे हिन जो। अब हीअ अथव जेको आहे सो जिम। उमीद थो कयां त तव्हांखे जिम करण जो कुझु हींअर इंकरेजमेंट आई हूंदी, छो त असां त उहो ई कोन कंदा आहियूं जिम। छो त असांजी बॉडी में कुझु अहिड़ो आहे ई कोन जो जिम करे हर भरू पाण खे जेको आहे सो स्ट्रेस कयूं फालतू में। हीअ बि मशीन अथव, कंप्यूटराइज़ अथव। तव्हांजो ॼंगू मिसाल आहे, तव्हांजी दिलि नथी चए न, तव्हां हिन ते हर भरू अची बीह रहो। हाणे ॾिसो हिन ते बटण खे दबाए छॾियो, टिक 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 टिक, तव्हांखे हर भरू भॼाईंदी आहे, पाणे भॼे। तव्हां भॼणु न चाहियो या चाहियो पर हीअ तव्हांखे ज़रूरु भॼाईंदी। सो हीअ ॾिसो ओवरऑल तव्हां असांजा दोस्त ॾिसो हीअं पता जिम कंदा। हेतिरा ॻोठाणा वीचारा अहिड़ी मशीनूं करे कोन ॾिठियूं अथनि, इन जे करे भाव ॿई ॻोठाणा छिता ॻोठाणा आहिनि, कॾहिं अहिड़ी का शइ ॾिठी कान अथनि, इन जे करे जेको आहे सो जिम पता कनि। बसि इहो